ईरान अमेरिका इसराइल जी जंग ख़त्म थी वई, पर असल रांदि हाणे शुरू थींदी। पाकिस्तान जी दबंग एंट्री, चीन जी ख़ामोश चाल ऐं दुनिया जो मुस्तक़बिल छा हूंदो। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां GM खोखरवान, ॾिसी रहिया आहियो FIR डिजिटल। अॼु आऊं तव्हांखे अहिड़ी ब्रेकिंग ॿुधाइण वारो आहियां जेके शायदि कंहिं TV चैनल ते अव्हां न ॿुधियूं हुजनि। सोचे ॾिसो, जेकॾहिं ईरान अमेरिका इसराइल विच में थींदड़ चकताण मुस्तक़बिल अमन में तब्दील थी वञे त पोइ दुनिया जो नक्शो कहिड़ो हूंदो। छा ईरान सुपर पावर बणजण जी राह ते निकिरी वेंदो? छा अमेरिका पंहिंजे मक़सद में कामयाबु थी वेंदो? छा इसराइल पंहिंजी पॉलिसी मुकमल तौर ते तब्दील कंदो? चीन आख़िर केसि ताईं ख़ामोश रहियो? ऐं पाकिस्तान छा वाक़ई रुगो तमाशाई हो या पर्दे पुठियां सभ खां अहम किरदारु अदा कंदड़ मुल्क तौरु निर्वार रहियो? उहे सभु सवाल आहिनि जिन जा जवाब अॼु तव्हांखे हक़ीक़तनि में आलमी तजज़ियनि जी बुनियाद ते मिलंदा। केतिरा ई माण्हू सम्झनि था त ईरान जो मक़सदु सिर्फ़ु जंग आहे, पर हक़ीक़त उन खां मुख़्तलिफ़ आहे। ईरान सालनि खां 3 वॾा मक़सद हासिलु करण जी कोशिशि करे रहियो आहे। पहिरियों, पंहिंजी क़ौमी सलामती ऐं दफ़ा सलाहियत खे मज़बूत रखणु। ॿियो, इलाइक़े में पंहिंजी सियासी ऐं सफ़ारती असर खे बरक़रार रखणु। टियों, आलमी पाबंदी जे बावजूदु पंहिंजी मैशियत खे ज़िंदह रखणु। जेकॾहिं अमन अहिड़े नमूने क़ाइमु थिए त जिते ईरान खे पंहिंजा बुनियादी मुफ़ाद महफ़ूज़ नज़र अचनि त ईरान उनखे पंहिंजी सफ़ारती कामयाबी तौर ते पेश करे सघे थो। अमेरिका आख़िर छा थो चाहे? हाणे अचो अमेरिका ॾांहुं हलूं। अमेरिका जी पॉलिसी जो मर्कज़ सिर्फ़ु हिकु मुल्क न, पर सॼो विच ओभर आहे। छा उन अहम मक़सद आहिनि त आलमी वापार रस्तनि खे महफ़ूज़ रखणु, पंहिंजे इतिहादी मुल्क जी सलामती खे यकीनी बनाइणु, ख़ते में अहिड़ो ताक़त जो तवाज़ुन बरक़रार रखणु जिते वॾनि जंगनि खां बची सघिजे। तंहिं करे अमेरिका हिकु ई वक़्तु सफ़ारतकारी ऐं माशी दबाव ऐं दिफ़ाई मौजूदगी टिनी तरीक़नि खे इस्तेमालु कंदो रहे थो। इसराइल जी ईंदड़ हकमत अमली छा हूंदी? जंग खां पोइ इसराइल जी पॉलिसी शायदि वधीक दफ़ाई ऐं टेक्नोलॉजी ते ॿधलु हुजे। हू पंहिंजे इंटेलिजेंस, मिज़ाइल दफ़ाई निज़ाम ऐं इलाइक़ाई इतिहाद खे वधीक मज़बूत करण जी कोशिशि कंदो। साॻिए वक़्तु हू सफ़ारती लाॻापनि ज़रिए बि पंहिंजी पोज़ीशन खे मुस्तबिक़ रखणु चाहींदो। असल रांदि अमन खां पोइ शुरू थींदी। हाणे उहो सवाल जेको हर माण्हू पुछी रहियो आहे त अमन खां पोइ ईरान जो सिक्को किथे पहुची सघे थो? जेकॾहिं आलमी पाबंदियूं नरम थियनि, सीड़पकारी वधे ऐं तेल जी बरामदगी में वाध अचे त ईरान जी मैशियत में नुमाया सुधारो अची सघे थो। पर जेकॾहिं पाबंदियूं बरक़रार रहनि ऐं नवां तकरार पैदा थियनि त उहो सफ़र सुस्त बि थी सघे थो। तंहिं करे मुस्तक़बिल जो दारोमदार सिर्फ़ु अमन न, पर आलमी सियासी फ़ैसिलनि ते बि हूंदो। हाणे दुनिया जी नई ताक़त जो नक्शो। जंग ख़त्म थींदी, पर ताक़त जी जंग ख़त्म न थींदी। मक़सदु त हाणे मुक़ाबिलो हथियारनि खां वधीक मैशियत, वापार, टेक्नोलॉजी ऐं मसनूई ज़हानत, तवानाई ऐं सफ़ारतकारी जो हूंदो। हर वॾो मुल्क पंहिंजे असर खे वधाइण जी कोशिशि कंदो। ईरान अमेरिका जंग में पाकिस्तान जी दबंग एंट्री सिर्फ़ु केतिरे तजिया निगारनि जो ख़्यालु आहे त पाकिस्तान जी जाग्राफ़ी अहमियत, सफ़ारती लाॻापा ऐं इस्लामी दुनिया सां तालुक़ हिन ख़ते में अहम हैसियत ॾियनि था। जेकॾहिं इलाइक़ो वधीक मुस्तक़म थिए थो त पाकिस्तान खे ट्रांज़िट, वापार, तवानाई, इलाइक़ाई राब्तनि मां फ़ाइदो मिली सघे थो, पर उहो सभु कुझु पॉलिसियुनि ऐं सिक्योरिटी आलमी हालतुनि खे बि दारोमदार रखे थो। चीन जी ख़ामोशी चाल छा आहे? हाणे अचो उन मुल्क ॾांहुं जंहिं न वॾा बयान ॾिना, न रोज़ाने धमकियूं ॾिनियूं, पर हर ताक़तवर मुल्क उन जी हरकत ते नज़र रखंदो रहियो। उहो मुल्क आहे चीन। चीन आम तौर ते फ़ौजी मुक़ाबले खां वधीक माशी ऐं सफ़ारती असर ते ज़ोर ॾींदो आहे। जेकॾहिं विच ओभर में अमन बरक़रार रहे थो त चीन तवानाई जी फ़राहमी, वापार ऐं इंफ्रास्ट्रक्चर ते जे मनसूबनि खे वधीक अॻिते वधाइण जी कोशिशि करे सघे थो। उन करे केतिरा ई मुबसर चवनि था त चीन जी ख़ामोशी सफ़ारतकारी ईंदड़ सालनि में अहम किरदारु अदा करे सघे थी। हाणे सभ खां वॾो सवाल उहो आहे त छा दुनिया वाक़ई अमन ॾांहुं वधी रही आहे, या हीउ रुगो हिकु वक़फ़ो आहे जंहिंखां पोइ नए क़िस्म जो मुक़ाबिलो शुरू थींदो? इन जो जवाबु वक़्तु ॾींदो, पर हिकु ॻाल्हि ज़रूरु आहे त ईंदड़ ॾहाको सिर्फ़ु जंगनि सां न, पर मैशियत, टेक्नोलॉजी, सफ़ारतकारी, आलमी इतिहाद सां तय थींदो। ऐं ईरान, अमेरिका, इसराइल, चीन ऐं पाकिस्तान इन नंढनि सभु उन
नई रांदि जा अहम रांदीगर रहंदा। जेकॾहिं तव्हांखे तजज़ियो पसंदि आयो हुजे त वीडियो खे लाइक करियो ऐं चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कजो। तव्हांजी नज़र में ईंदड़ सुपर पावर केरु हूंदो? पंहिंजी कमेंट्स लाज़मी कजो। ख़ुदा हाफ़िज़।